हाणे बाबा पार्टियुनि सां गॾु मुलाक़ात था करनि। बाबा चई हाणे हाणे मथे, हाणे हाणे हेठि, एतिरी एक्सरसाइज करण जी प्रैक्टिस अथव। हाणे हाणे असां मथे परमधाम में अशरीरी, हाणे हाणे हेठि, ये प्रैक्टिस कंदा वेंदासीं न त असांजी बुद्धि बि हल्की थींदी वेंदी, व्यर्थ संकल्पनि सां बि मुक्त थींदा रहंदासीं। ऐं बाबा चई कि असां मां बदबू बि निकिरी वेंदी, देह अभिमान जी बदबू। देह अभिमान जी बदबू कढण लाइ, बुद्धि खे महीन ठाहिण लाइ ये एक्सरसाइज करो। जेके प्रैक्टिस न हूंदी आहे न उहो मुश्किल करे पाईंदो आहे। रूहानी एक्सरसाइज जा अनुभवी आहियो। हाणे हाणे डायरेक्शन मिले, हिकु सेकेंड में बीज रूप स्थिति में स्थित थी वञो। जीअं डायरेक्शन ॾींदा आहियूं न, सेकेंड में कंदा आहियो। कोई तव्हांखे डायरेक्शन ॾिए, मतिलबु कोई तव्हां ॿारनि खे चओ या पंहिंजे हथ खे डायरेक्शन ॾियो त हिकु सेकेंड में हथु मथे थी वेंदो। ईअं ई डायरेक्शन मिले कि हाणे हाणे ऊची स्थिति में स्थित थी वञो त थी सघंदा आहियो। बाबा पुछनि था, अगरि टीचर हैंड्स अप चए, हैंड्स अप न करे सघो त टीचर छा कंदो? टीचर छा चईंदो कि लाइन जे किनारे थी वञो, लाइन सां ॿाहिरि निकिरी वेंदो। त हिते बि निकारणो त न पवंदो, लेकिन ऑटोमेटिकली तीव्र पुरुषार्थी जी लाइन सां किनारे थी वेंदासीं। हिते अगरि बाबा असांखे चए हाणे हाणे अशरीरी थी वञो, परमधाम निवासी, हाणे हाणे फ़रिश्तो ठही वञो, हाणे हाणे ब्रह्मन ठही करे पढ़ाई पढ़ो, पुरुषार्थ करो, त अगरि न करे पाईंदासीं त बाबा कोई असांखे क्लास में अचणु न ॾींदा, ईअं न चईंदा। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां तीव्र पुरुषार्थी जी लाइन खां किनारे थी वेंदव पंहिंजे पाण ई। पुरुषार्थ जी लाइन में, पुरुषार्थी जी लाइन में अची वेंदव। अगरि कोई सुठी स्टेज ते एक्सरसाइज ॾेखारिणी पवंदी आहे त जो होशियारु हूंदा आहिनि न, उहे ई ग्रुप स्टेज ते ईंदा आहिनि। अगरि कोई सुठी स्टेज ते एक्सरसाइज ॾेखारण वारो हूंदो आहे त स्कूल में बि हुनखे अॻियां बीहारंदा आहिनि न, भई सभिनि खे एक्सरसाइज करायो। हिन जे लाइ फर्स्ट प्राइज़ विन करण वारो ग्रुप खपे। त फर्स्ट प्राइज़ अर्थात फास्ट, तीव्र पुरुषार्थी। अगरि फास्ट पुरुषार्थी न त फर्स्ट न ईंदव, सेकेंड ग्रुप थी वेंदो। जो भारी हूंदो आहे उहो फास्ट न वञी सघंदो आहे, भॼी बि केरु सघंदो आहे। जो हल्को हूंदो आहे त असांखे हिते हल्को छा करिणो आहे? बुद्धि खे सदा हल्को करो। अगरि बाबा जे ज्ञान में अॻियां वधिणो आहे त पंहिंजी बुद्धि में सभु बोझ, सभु प्रकार जो मोटोपन, सभु प्रकार जो भारीपन बाबा खे ॾेई छॾो त असां तीव्र पुरुषार्थी थी सघंदासीं। छो जो हाणे असांजे जीवन जो लक्ष्य छा आहे? पढ़ाई लिखाई करे दुनियावी पढ़ाई लिखाई करे नंबर 1 अचणु, धंधे में करोड़पति ठहणु, ये लक्ष्य आहे। घर में असां पैसो कमाए फर्स्ट क्लास घर में रहूं, खाऊं पीऊं, कपिड़ा पायूं सुठा सुठा, ये लक्ष्य त न आहे न असांजो। हाणे ही संगम युग, थोरो सो समय, ऐं असांजी बुद्धि एॾी सुठी आहे कि असां बाबा खे पहचाने छॾियो, समय खे पहचाने छॾियो। त हाणे असांजो लक्ष्य छा हुजणो खपे? हाणे असांजी बुद्धि में इहो भारीपन हुजणो खपे। अरे धंधो नथो थिए, अरे घर में ईअं न आहे, ॿार पढ़नि नथा, ईअं नथो थिए, ॿार चए मुंहिंजो ईअं नौकिरी धंधो पढ़ाई नथो थिए। हा, उहो शरीर निर्वाह त करिणो आहे, लेकिन दुनिया वारा जीअं पूरो पंहिंजो जीवन ई पढ़ाई लिखाई, धंधे ऐं ॿार, घर गृहस्थी में, संबंधनि में, कपिड़ा गहना इन्हनि में पंहिंजो जीवन सम्झंदा आहिनि। हाणे असांजो उन रीति त न आहे न। सभु कुझु कंदे हुए बि असांजो बुद्धि में हाणे असांजो लक्ष्य आहे कि असां सभु बोझ बाबा खे ॾेई करे, बाबा जी श्रीमत ते हली करे ख़ुदि खे सतो प्रधान ठाहियूं। त सभु प्रकार जो भारीपन असांखे कढणो आहे।
इन करे रोज़ पंहिंजी बुद्धि खे न हल्को रखंदा करो त अॻियां वधी सघंदव। कोई बि प्रकार जो भारीपन बोझ असांखे तीव्र पुरुषार्थी न ठहण ॾींदो। ॿार नथो पढ़े, जेतिरो बि पढ़े थो हुन में ख़ुशि रहो, चलो ठीकु आहे पढ़े त थो, जेतिरो बि जो बि कमाई थिए थी शरीर निर्वाह हले थो न, चलो हिन में ई सुठो। निरंतर योग न लॻंदो, इन जो मतिलबु आहे भारीपन। बाबा चवनि था अगरि निरंतर तव्हांजो बाबा खे यादि नथा रखी सघो हर कर्म कंदे हुए त सम्झो भारीपन आहे, बोझ आहे न, बोझ हेठि लाहींदो आहे। हेठि लाहिण ई सिद्ध कंदो आहे कि बोझ आहे। अगरि असां घड़ी घड़ी बाबा खे यादि करे सेवा सम्झी कार्य करणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन जो बोझ हूंदो आहे न जीवन में, त उहो बोझ असांखे देह अभिमान, देह जे वश थी करे असां हेठि अची वेंदा आहियूं। मुंहिंजो करे, मुंहिंजो आहे, मूंखे ई करिणो पवंदो, इहा ज़िम्मेवारी। मां त परमधाम जी रहण वारी बाबा जी संतान, इहे मां हेठि सेवा करणु आई आहियां। जीअं बाप ऊच ते ऊचो आहे न, हुनजो निवास स्थान बि ऊचे ते ऊचो आहे, हुनजो कर्तव्य गुण बि ऊचे ते ऊचो आहे। त तव्हां सभिनि जो बि निवास स्थान, गुण, कर्तव्य ऊचे ते ऊचो आहे। जीअं बाप ऊचे ते ऊचो आहे, निवास स्थान हुनजो ऊचे ते ऊचो आहे, कर्तव्य गुण हुनजा ॾाढा ऊचा आहिनि, त असां सभिनि जो बि निवास स्थान, गुण, कर्तव्य ऊचो आहे। असांजो पीउ एॾो ऊचे ते ऊचो, बाबा चवनि था मां तव्हांजो पीउ एॾो ऊचे ते ऊचो, ऐं असां हिन सृष्टि ते पत शरीर में सॼो ॾींहुं वेठा हुजूं, पत दुनिया में ई सॼो ॾींहुं पंहिंजी बुद्धि लॻायूं, अवगुणनि जे वश थी करे कर्म करो। बसि कर्तव्य असांजो इहो ई आहे, बसि धंधो करो, ॿारनि खे पारायो, शरीर निर्वाह कर्म कंदा हलो, बसि इहे ई कर्तव्य आहे। इहे त सभी था करनि, पोइ असां ज्ञान वठी करे असां छा कयूं? असांजो कर्तव्य आहे न हाणे विश्व जो बि कल्याण करिणो आहे, स्व जो बि कल्याण करिणो आहे, विश्व जो बि कल्याण करिणो आहे। असां जो संकल्प कंदासीं न उहो विश्व में फैलंदो आहे। बाबा खे यादि करे जो संकल्प कंदा आहियूं, त असां बाबा खे यादि करे संकल्प करूं कि सभु शांत आत्मायूं आहिनि, त शांति जी किरणियूं फैलंदियूं न, इहो कर्तव्य आहे असांजो। बाप समान आयो न, ऊचे निवास स्थान वारा, ऊचे गुण ऐं कर्तव्य वारा हेठि अची कीअं सघंदा आहिनि? अचिणो ई न आहे, लेकिन बाबा चवनि था अची वेंदा आहिनि। अचिणो ई न आहे असांखे, त कंहिंसां न अचिणो आहे, शरीर सां त हेठि रहूं था, लेकिन बुद्धि सिधा बाबा वटि रहे। अर्थात असां हर कुझु कंदे हुए, सभिनि सां मिलंदे हुए, ॻाल्हाईंदे हुए बि असां बाबा जी श्रेष्ठ मत अनुसार हर कर्म करूं। बाबा जी श्रेष्ठ मत अनुसार असांजो हर संकल्प, बोल, कर्म हुजणो खपे। त हिन रीति असांखे हेठि न अचिणो आहे, अर्थात लौकिकता में न अचिणो आहे। त बाबा चवनि जेका ॿार घड़ी घड़ी हेठि अची वेंदा आहिनि हुनखे छा चईंदासीं? फास्ट पुरुषार्थी या सेकेंड? फर्स्ट पुरुषार्थी या सेकेंड चईंदासीं। लक्ष्य फर्स्ट क्लास जो आहे, लक्षण सेकेंड जा आहिनि। इहे कीअं थींदो? वेहणो फर्स्ट क्लास में आहे ऐं टिकट वठी आहे सेकेंड क्लास जी। सेकेंड क्लास जी त फर्स्ट में वेही सघंदव? त अगरि फर्स्ट क्लास में वेहणो आहे त टिकट बि उहा ई वठणी पवंदी न। त उहो ई बाबा चए थो अगरि फर्स्ट क्लास अचिणो आहे त फर्स्ट पुरुषार्थी ठहो। अर्थात असांजो बुद्धि योग सदा बाबा वटि लॻल हुजे। अर्थात असांजो हर संकल्प, बोल, कर्म असांजी बाबा जी श्रीमत अनुसार हुजणो खपे। बाबा चवनि था माताऊं कन्याऊं त विशेष लकी आहिनि। अॼु बि सुबुह जो चई न बाबा कि माताउनि खे त ॾाढी फुर्सत हूंदी आहे, पुरुषनि खे त बि थोरो धंधे जो इहो लॻंदो आहे, लेकिन माताउनि खे त ॾाढी फुर्सत रहंदी आहे। ॾिसो इहो बाबा ई था चवनि
माताऊं भले ई चवनि असांखे घर जो ॾाढो कमु आहे, लेकिन त बि जो धंधे में जो बुद्धि लॻाइणी पवंदी आहे न, घर में त रोज़ु हूअं ई कमु आहे, कोई नई बुद्धि थोरी लॻाइणी पवंदी आहे। धंधो कमाइण लाइ त बुद्धि लॻाइणी पवंदी आहे न, त बुद्धि थोरी बिज़ी थी वेंदी आहे। त बाबा चवनि था इहे माताऊं कन्याऊं त विशेष लकी आहिनि। तॾहिं त ज्ञान कलश बाबा माताउनि ते रखियो अथई न, छो जी फ्री बि आहिनि ऐं ग़रीब बि आहिनि। ॾिसो माताऊं कन्या हूंदी चईंदो उहो बि माउ पीउ जो आहे, शादी करे वेंदी त चईंदी पति जो आहे, पोइ ॿार वॾा थींदा त ॿारनि जो आहे। त माताऊं त ग़रीब थी वियूं। बाप खे बि ग़रीब निवास चइबो आहे न, साहूकार निवास न, त ग़रीब जल्दी पद पाए सघंदा आहिनि। बाबा चवनि था ग़रीब जल्दी पद पाए सघंदा आहिनि, साहूकार न पाए सघंदा आहिनि। तक़दीरवान ग़रीब आहिनि। बाबा चवनि था तक़दीरवान ग़रीब आहिनि। त कुमारियूं माताएं तक़दीरवान आहिनि जो संगम युग ते कुमारी माता ठही आहे। बाक़ी तव्हां ज़बरदस्ती बोझ खणी वेहींदव त उहो तव्हांजे मथां आहे, लेकिन बाबा त चवनि था कि माताऊं कन्याऊं तक़दीरवान आहिनि। चरित्र बि ज़्यादा गोपी वल्लभ सां गॾु गोपियुनि जा ई ॻायल आहिनि, गोपनि जा काट आहिनि। त लकी थी वियूं गोपी तन में, लकी आयो जो गोपी तन में आयो। संगम युग में शक्तियूं फर्स्ट जो बाप दादा भी नारो लगाईंदा आहिनि। संगम युग ते गोपी फर्स्ट जो भी बाप गोपिन फर्स्ट शक्ति फर्स्ट जो बाप दादा नारो लगाईंदा आहिनि। स्वयं ब्रह्मा बाबा भी माताउनि खे समर्पण कई न, ब्रह्मा बाबा भी माताउनि खे समर्पण कई। ॿुधायो न कि ब्रह्मा बाप जी भी माता गुरु आहे, ब्रह्मा बाप जी भी माता गुरु आहे। बाबा भी मम्मा खे मम्मा चईंदा आहियो न। त एतिरा तक़दीरवान आहियो, एतिरो पंहिंजी तक़दीर खे ॼाणंदा आहियो या मञी करे हलंदा आहियो कि हिकु थींदो आहे ॼाणणु, ॿियो थींदो आहे मञणु, ऐं टियों थींदो आहे हलणु। त ॼाणे त वरितो, मञो बि था, लेकिन हुन प्रमाण हलो था। माताउनि जो मर्तबो कोई घटि न आहे। बाबा चवनि था अहिड़ी माताऊं जंहिंजो शिव बाबा सां गॾु पाठ आहे, अहिड़ी माताऊं जंहिंजो शिव बाबा सां गॾु पाठ आहे। एतिरो नशो आहे, चलो ॿियो कुझु बि न, लेकिन असां अगरि इहे ई ध्यान में रखूं कि हाणे हिन संगम युग ते परमात्मा सृष्टि ते आया आहिनि ऐं मां इहे ॻाल्हि सम्झंदी आहियां, ॼाणंदी आहियां, ऐं हुन सां मां रोज़ु गुड मॉर्निंग कंदी आहियां, हुनखे मां रोज़ु भोग लॻाईंदी आहियां, उन्हनि जा मां रोज़ु श्रेष्ठ मत ॿुधी करे जेतिरो बि हलो था चलो त बि इहा बि केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिन में ई नशो हुजणो खपे। तव्हांजे मोहल्ले में ॿिया माण्हू ॼाणंदा आहिनि, तव्हांजा सभु संबंधी ॼाणंदा आहिनि, तव्हांजे संबंधियुनि वटि भले कुझु बि हुजे, लेकिन तव्हां वटि केॾो ऊचो ज्ञान, केॾी सुठी बुद्धि आहे कि तव्हां भॻवान खे पहचानियो न। त ईअं करे असांखे ज्ञान में जो सुठो सुठो मिलियो आहे न, उनखे कल्ह बाबा चई न पंहिंजी प्राप्तियुनि खे स्मृति में रखो। पंहिंजी प्राप्तियुनि खे स्मृति में रखंदव त ई नशो चढ़ंदो, न त उहो ई साधारण जीवन हूंदो। बसि हा असां ज्ञान ॿुधंदा आहियूं, ईअं कंदा आहियूं बसि, त उहो नशो बि न चढ़ंदो, ख़ुशी बि न रहंदी। ऐं बाबा जो ठहिण खां पोइ त सभिनि खां पहिरियों आत्मा खे जो ख़ुशी मिलंदी आहे न, उहा ॾाढी सुठी हूंदी आहे। जो असांजा बचपन जा ॾींहं असांखे केॾी ख़ुशी थी हुई, त उहा प्राप्ति खे पंहिंजे अॻियां साम्हूं रखो। हिन स्टेज ते रहो त ख़ुशी में उड़ंदा रहंदव कि शिव बाबा सां गॾु असांजो पाठ आहे। निमित बाबा माताउनि जे लाइ था चवनि, लेकिन सभिनि जो ई आहे न।
परियूं सदा उड़दी रहंदियूं आहिनि त अहिड़ी संगम युग जी परियूं जो बाप सां गॾु गॾु अव्यक्त वतन मूल वतन में उड़ी वेंदियूं आहिनि। उड़ी वेंदा आहियो न असां संगम युग जी परियूं बाबा सां गॾु अव्यक्त वतन में उड़ी सघंदा आहियो। बाबा सां गॾु मूल वतन में उड़ी सघंदा आहियो। बाबा सां गॾु सतयुग ॾिसी सघंदा आहियो। शिव बाबा चईंदा आहिनि मां सतयुग में न ईंदमि, लेकिन हाणे त असां बाबा सां गॾु स्वर्ग में वञी सघंदा आहियूं न बुद्धि बल द्वारा। उड़ण माना ध्यान में न वञिणो आहे, लेकिन बुद्धि जे विमान सां सदा उड़ंदा रहो। जे हाणे असां पंहिंजी बुद्धि द्वारा तव्हां कहिड़े बि मंदरु टिकाणे या जाते बि कंहिं धार्मिक स्थान ते वञी सघंदा आहियो न, बुद्धि में उहो पतो आहे। त उहो ई बाबा असांखे अव्यक्त वतन जे बारे में ॿुधायो अथई कि लाइट जी फ़रिश्तनि जी दुनिया आहे, त असां बुद्धि द्वारा उहे चित्र असांजे साम्हूं अची वञे। जीअं न कंहिंखे चओ इहा चीज़ हीअं आहे, पोइ हुते हीअं आहे, त उहो असांखे ॿुधायो, असांजी बुद्धि में चित्र खिचिजी वेंदो आहे न कि हा हीअं हीअं हूंदो हुते। उहो ई बाबा बि जो असांखे स्वर्ग जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, परम धाम जी, अव्यक्त वतन जी, त उन अनुसार चित्र असांजी बुद्धि में क्रिएट थी वञे ऐं असां कर्म क्षेत्र खां फ्री थी करे उते वञी वेही रहूं। बाबा सां गॾु रूह रियान करो। परमधाम में थोरो शांति में वेहणो आहे त परमधाम में निराकारी दुनिया में वञी करे वेही रहो बाबा सां गॾु। स्वर्ग जे बारे में बाबा ॿुधाईंदा आहिनि, स्वर्ग में जे बारे में जो बाबा ॿुधाईंदा आहिनि, बुद्धि द्वारा चित्र खींचो ऐं उते वञी वेही रहो। त बुद्धि द्वारा बुद्धि जे विमान में सदा उड़ंदा रहो। बुद्धि जो विमान ॾाढो वॾो आहे। बुद्धि द्वारा जॾहिं चाहे जाते चाहे उते पहुची सघंदा आहियूं न। हाणे बुद्धि द्वारा असां परमधाम में बि वञी सघंदा आहियूं, अव्यक्त वतन में बि वञी सघंदा आहियूं, स्वर्ग में बि वञी सघंदा आहियूं। त बाबा चवनि था मोटी बुद्धि वारा न, अगरि असांजी बुद्धि में कोई टेंशन हूंदी, कोई परेशानी हूंदी, कोई बोझ हूंदो त न वञी सघंदा आहियो। अगरि बुद्धि हल्की अर्थात महीन हूंदी न त तव्हां कॾहिं बि वञी सघंदा आहियो। त हाणे छा करिणो आहे, बिल्कुलु ई हिन लोक जे लगाव खां परे वञिणो आहे। अहिड़ो ई पुरुषार्थ आहे न हिन लोक में आहे। इन लोक में आहे ई छा? कल्ह बाबा असांखे चई न, हिकु बाप खे संसार ठाहियो त सहजयोगी ठही सघंदा। त हिन लोक में छा आहे ॿुधाए? तव्हांखे कुझु सुठो लॻंदो आहे हिन लोक में? हा, जेकी बहुत थोरी बहुत आहे सेवा जी या कुझु लौकिक ज़िम्मेवारी, त उहो बि बाबा चई न बाबा जी सम्झी करे यूज़। तव्हांजो त कुझु न आहे न। हाणे आसार संसार सां कुझु कमु आहे छा? अञा कोई पढ़ाई लिखाई करे हिन दुनिया में कोई डिग्री प्राप्त करणी आहे? कोई एॾो वॾो बिज़नेस करे करे करोड़ो कमाइणा अथव? त छा करिणो आहे हिन लोक में? अञा तव्हांखे छा कमु आहे? पोइ छो वेंदा आहियो? बुद्धि बि पोइ हेॾे होॾे छो थी वञे? जाते कोई कमु ई न हूंदो हुते वञणु चाहींदा आहियूं छा असां? त हाणे बुद्धि द्वारा वञणु बंदि। बाबा चवनि था हाणे बुद्धि द्वारा वञणु बंदि थी वियो। बंदि थी वियो न? हाणे बि वेंदा आहियो छा हेॾे होॾे? हा, सेवा अर्थ वञो उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी पंहिंजी इच्छा, पंहिंजो शौक़ु अगरि असांखे हुजे कि मां इहे ॾिसां, इहे खायां, हेॾे वञा, हिन टिकाणे मंदरु वञा, हेॾे वञा। हा, बाक़ी दुनिया वारनि जे हिसाब सां अगरि असांखे टिकाणे मंदरु वञिणो थो पए, चलो ठीकु आहे, लेकिन ख़ुदि जी इच्छा न हुजणी खपे। त हेॾे होॾे बुद्धि जो बि वञणु बंदि ऐं पेरनि सां त वञणु बंदि ई करिणो आहे, न त किथे फसी वेंदा। पोइ सेवा अर्थ वञो, दिखावे जे लाइ वञो, लेकिन पंहिंजी इच्छा न हुजणी खपे। जॾहिं कोई प्राप्ति ई न आहे, कोई फ़ाइदो ई न आहे, त बुद्धि छो वेंदी आहे हेॾे होॾे? टाइम वेस्ट थींदो आहे न। पोइ वापसि लौटणो पवंदो आहे। असां फालतू ई पंहिंजी बुद्धि फालतू ॻाल्हियुनि में लॻायूं, वापसि
असां जॾहिं योग में वियूं पोइ वापसि उहे ई ॻाल्हियूं वरी प्रैक्टिस करूं, त वञो ई छो था हेॾे होॾे। बाबा खे ई सभु कमु ॾेई छॾियो न, बाबा ई पंहिंजे पाण ई वेंदा जो करिणो आहे। पंहिंजी बुद्धि बाबा वटि लॻायो, जेको बि बुद्धि में कोई हो जा कोई ॻाल्हि आहे उहो बाबा खे ॾेई करे तव्हां हेॾे होॾे न लॻायो बुद्धि, हा ईअं करो ईअं करो, तव्हां बाबा वटि बुद्धि लॻायो, पोइ बाबा तव्हांखे टच कंदा। वापसि लौटण में समय ऐं एनर्जी वेस्ट थी वेंदी आहे न, त वेस्ट छो कंदा आहियो? हाणे त 21 जन्मनि जे लाइ जमा करिणो आहे न, सिर्फ़ु थोरो सो समय पियो आहे हाणे, त छा एतिरो थोरो सो समय मिलियो आहे उहो बि असां टाइम वेस्ट करूं? 1 सेकेंड वेस्ट करणु अर्थात 1 जन्म जी प्रालब्ध वेस्ट करणु। 1 सेकेंड वेस्ट करणु अर्थात 1 जन्म जी प्रालब्ध वेस्ट करणु। एतिरो महत्व संगम जे समय जो आहे। बाबा चए थो एतिरो महत्व संगम जो समय जो आहे, तव्हां बि इनखे अनुभव करो था। अच्छा, सदा ख़ुशी में रहंदा आहियो? सदा ख़ुशी में रहंदा आहियो? कॾहिं रोईंदा त न आहियो? हिकु थींदो आहे अखियुनि जो रोइणु, ॿियो थींदो आहे मन जो रोइणु। त मन जे आंसू बि न अचणा खपनि। मन सां बि कॾहिं रोईंदा आहियो छा? कहिड़ी बि ॻाल्हि जे कारण न रोइणो खपे। ईअं बि न रोयो कि मां एॾो लेट छो आयमि ज्ञान में, जॾहिं आया उहो ई सुठो। त बाबा चवनि था मन में दुख जी लहर अचणु माना मन जे आंसू, ॿई प्रकार जे आंसू न बहाइणा आहिनि। रोइण सां मुक्त, ॾिस बाबा असांखे वरदान था ॾियनि, रोइण सां मुक्त सदा जे लाइ। सदा यादि रखो कि मूंखे बाबा चए थी कि हाणे हेॾे होॾे बुद्धि खे बि न भटकाइणो आहे, सभु तरफ़ां खां बंदि, बुद्धि भटकणु बंदि, ऐं रोइण खां बि मुक्त। हाणे असां रोईंदासीं बि न, मन सां बि न रोइजो ऐं अखियुनि सां बि न रोइजो। हाणे जो रोईंदा उहो खोईंदा, जो हसंदा उहो पाईंदा। बाबा चवनि था हाणे जो रोईंदा उहो खोईंदा ऐं जो हसंदा उहो पाईंदा। त कॾहिं बि ग़लती सां बि दुख जी दुनिया न ॾिसणी खपे। बाबा चवनि था कॾहिं बि ग़लती सां बि दुख जी दुनिया न ॾिसणी खपे, न ॾिखाए में ॾियणी खपे। अनुभवी पोइ दोखो खाईंदो आहे छा? हाणे बि अगरि दुख जी दुनिया में कोई आशा रही हीअं करां त पोइ रोइणो पवंदो। पोइ अनुभवी कॾहिं दोखो खाईंदो आहे छा? दोखो खाई करे अनुभव करे वरितो न। बाबा चवनि था दोखो खाई करे अनुभव करे वरितो, पोइ दोखो छो खाईंदव वापसि? पोइ दुख जी दुनिया में छो था वञो? दुख जी दुनिया में वञणु अर्थात पंहिंजी बुद्धि सां होॾे वञणु। बाक़ी दुनिया में धंधो आदि त करिणो आहे, संबंधियुनि सां जेको बि आहे बाबा जो सम्झी करे सभु करिणो ई आहे, लेकिन पंहिंजी इच्छा सां न वञो, पंहिंजो कोई आश रखी करे न वञो, न त वरी दोखो खाईंदव। छो कि आहे ई दुख जी दुनिया। दुख जी दुनिया में वेंदा, हिकु बार खॾे में किरण वारो दुबारो किरंदो छा? त ही खॾो त हिकदमि रौरव नर्क आहे। हिन में किरण जो संकल्प त स्वप्न में बि न करणो खपे। बाबा चवनि था हिन में किरण जो संकल्प त स्वप्न में बि न अचिणो खपे कि मां वापसि खां हिन दुनिया में किरां वञी करे, मां वापसि खां ईअं करां। त माताऊं पद्मा पदम भाग्यशाली आहियो न। बाबा चवनि था माताऊं त पद्मा पदम भाग्यशाली आहिनि। बाप त हुन ई श्रेष्ठ नज़र सां ॾिसंदा आहिनि। बाबा माताउनि खे हुन ई श्रेष्ठ नज़र सां ॾिसंदा आहिनि। सौभाग्यशाली न, लेकिन पद्मा पदम भाग्यशाली आत्माऊं आहियो।
ॾिसो बाबा माता आहिनि की केॾो ठाहिनि था। सौभाग्यशाली ठहिण त साधारण ॻाल्हि आहे, लेकिन असां त पद्मा पदम भाग्यशाली आत्मायूं आहियूं। लेकिन पद्मा पदम भाग्यशाली बि ठहिणो आहे। बाबा त असांखे वरसो ॾिनो अथई, चयो अथई, लेकिन पुरुषार्थ त करे करे प्राप्त करिणो आहे न। सदा ख़ुशि रहो, बाप जे खज़ाने खे सिमरन कंदव त सदा ख़ुशि रहंदव। बाबा असांखे तरीक़ो बि ॿुधाइनि था। अगरि सदा ख़ुशि रहणो आहे न, ॾिसो कोई न कोई ॻाल्हि त रहंदी आहे मन में, चिंतन में, बुद्धि त हेॾे होॾे किथे भटकदी रहंदी आहे। हाणे मन में सदा बाप जे खज़ाने जो चिंतन करो, बुद्धि सदा परमधाम में बाप वटि लॻी रहे, त इहे अथव सदा ख़ुशि रहण जो तरीक़ो। अगरि तव्हांखे सदा ख़ुशि रहणो आहे त इहे कमु कजो, न त पोइ दुनियावी ॻाल्हियुनि जो चिंतन कंदव, हेॾे होॾे बुद्धि भटकाईंदव त दुखी थींदव। एतिरो खज़ानो सॼे कल्प में कहिड़े जन्म में न मिलियो हूंदो। त ईअं ख़ुशी में उड़णो खपे, परियूं हेठि न ईंदियूं आहिनि, अर्थात हेठि न ईंदियूं आहिनि, अर्थात पंहिंजी बुद्धि सदा बाबा में लॻी रहे, बाबा जे कार्य में लॻी रहे, बाबा जी श्रेष्ठ मथे कार्य करो, त परियूं हेठि न ईंदियूं आहिनि, सदा मथे उड़दी रहंदियूं आहिनि। सदा हिक जी लग्न में रहण वारी आहियो न, सिवाय हिकु बाप जे ॿियो कोई लग्न न हुजणु खपे। सिवाय हिकु बाप जे ॿियो कोई बि लगन न हुजणी खपे असांखे, अर्थात कंहिंमें बि असांजी आसक्ति न हुजणी खपे। हिकु बाप ॿियो न कोई, ग़लती सां बि ॿी जॻह बुद्धि न वञणी खपे, ग़लती सां बि असांजी ॿी जॻह बुद्धि न वञणी खपे, भटकणी न खपे। ॻाल्हियूं त ईंदियूं, ॾिसो तव्हांजे घर ॿाहिरि नॉक नॉक करण वारा ॾाढा ईंदा, लेकिन तव्हां गेट कंहिंजो खोलंदव? फालतू माण्हुनि जे लाइ गेट खोलंदव छा? हिकु कम वारे, जेका कम जा माण्हू हूंदा उन्हनि जे लाइ खोलंदव न। तव्हांजे फ़ोन ते घंटियूं वॼनि थियूं, लेकिन तव्हां अॼुकल्ह वॼंदियूं आहिनि न, फालतू फालतू फ़ोन बि ईंदा आहिनि, फालतू फालतू माण्हू बि ईंदा आहिनि, लेकिन असां हेड़े वेड़े माण्हुनि जे चक्कर में अची वेंदासीं। उहे असांखे संकल्प त ईंदा, लेकिन असांखे परखण जी शक्ति, निर्णय करण जी शक्ति यथार्थ हुजणी खपे। जे समय जेको संकल्प करिणो आहे उहो ई बुद्धि में धारण करो, ॿियनि ते ध्यानु ई न ॾियो। एतिरो असांखे महीन बुद्धि, सुठी बुद्धि, सुठो मन ठाहिणो आहे। त हिकु बाप ॿियो न कोई, ग़लती सां बि ॿी जॻह बुद्धि न वञणी खपे। बाबा खे बाबा सां गॾु ई वञो, बाबा खे चई करे, बाबा खे सभु कुझु ॾेई करे, पोइ बाबा अगरि असांजी बुद्धि में टच करनि था त करो। सभु संग तोड़ हिकु संग जोड़ो, सभु संग तोड़े करे हिकु बाप जे संग जोड़णो आहे। यही बाप जो डायरेक्शन आहे। सदा मन में यही आलाप निकिरंदो रहे, हिकु बाप ॿियो न कोई। इनखे ही अजपा जाप चइबो। सदा मन में यही आलाप हलंदो रहे, हिकु बाप ॿियो न कोई, इहो ही अजपा जाप जपदा रहो। हिक ॿिए सां अॻियां वञिणो आहे। जंहिंखे ॾिसो उहो नंबर 1 नज़र अचे। बाप ही सदैव ॿारनि जे प्रति आश रहंदी आहे, बाबा जी सदैव ॿारनि जे प्रति आश रहंदी आहे कि मुंहिंजा सभु ॿार नंबर 1 में हली वञनि, मुंहिंजा सभु ॿार नंबर 1 में हली वञनि। नंबर 1 अर्थात सदा विजयी, नंबर 1 अर्थात सदा विजयी आत्मा रहनि। विजयी रतन हार खिलाइण वारा हूंदा आहिनि, हार खाइण वारा न हूंदा आहिनि। असांखे कंहिंखे हारणो आहे? माया खे। माया अर्थात विकार, बुरायूं, व्यर्थ संकल्प, विकल्प, ये सभु माया जा वार करण जा तरीक़ा आहिनि। त असांखे हिननि सभिनि ते विजय प्राप्त करणी आहे, न कि हिननि सां हार खाइणी आहे। शक्ति अर्थात विक्रमाजीत। शक्ति केरु हूंदी आहे? शिव शक्ति अर्थात विक्रमाजीत आत्मा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।